नाज़रीन, हुकूमत जे इत्तेहादनि पारां PTI सां ॻाल्हियुनि जो ऑप्शन ॾिनो वियो आहे। अव्हां खे अपडेट कयूं त इत्तेहादी जमायतुनि पारां PTI सां ॻाल्हियूं करण लाइ इतफ़ाक़ कयो वियो आहे। अव्हां खे अपडेट कयूं त इत्तेहादी हुकूमत पारां PTI सां पार्लियामेंट जे ज़रिए ॻाल्हियूं करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सभिनी जी राय आहे त ॻाल्हियुनि जो दगो बंदि न थियणु घुर्जे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे। वज़ीर आज़म चयो आहे त क़ौमी असेंबली जे स्पीकर जे ज़रिए ॻाल्हियूं करे सघजनि थियूं। अव्हां खे अपडेट कयूं त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सदारत हेठि इजलास थियो हो, जंहिं बाद वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त इत्तेहादी हुकूमत ॻाल्हियुनि समेत हर मामले खे अना जो मसइलो नाहे बणायो। आला अदालत बाबति मामरनि ते आइनी ऐं क़ानूनी क़दम खयां विया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे। सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच जे फ़ैसिले ते इत्तिफ़ाक़ी राय सां मौक़िफ़ ॾिनो। वज़ीर आज़म चयो आहे। अव्हां खे ॿुधायूं त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त अॼु बि असां मञूं था त सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो 4-3 जो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त चूंडुनि बाबति फ़ैसिलो 4-3 जो आहे। 3 रुकनी बेंच जे फ़ैसिले खे हुकूमत तस्लीम नाहे कयो। चूंडूं अक्टूबर या नवंबर में थींदियूं। सुप्रीम कोर्ट जो कमु ज़ामिन थियण या पंचायत करण न आहे। अदालत जो कमु आइन ऐं कानून मूजिबि फ़ैसिला करणु आहे। वज़ीर आज़म वधीक चयो त PTI सां पार्लियामेंट ज़रिए ॻाल्हियूं थी सघनि थियूं। इत्तेहादी हुकूमत पारां PTI सां पार्लियामेंट जे ज़रिए ॻाल्हियूं करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे KT न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम रसूल कुंबर। जी गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, इत्तेहादी हुकूमत पारां PTI सां पार्लियामेंट जे ज़रिए ॻाल्हियूं करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सभिनी जी राय आहे त ॻाल्हियुनि जो दग बंदि न थियणु घुर्जे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो इहो चवणु आहे। क़ौमी असेंबली जे स्पीकर जे ज़रिए ॻाल्हियूं करे सघजनि थियूं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ इहो चयो आहे। इत्तेहादी जमातुनि में इजलास में ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो वधीक चवणु आहे त इत्तेहादी हुकूमत ॻाल्हियुनि समेत हर मामले खे अना जो मसइलो नाहे बणायो। आला अदालत बाबति मामरनि ते आइनी ऐं कानूनी क़दम खयां विया आहिनि। सुप्रीम कोर्ट जे 3 रुकनी बेंच जे फ़ैसिले ते इत्तिफ़ाक़ राय सां मौक़िफ़ ॾिनो। साॻिए वक़्तु वज़ीर आज़म जो चवणु आहे त अॼु बि असीं मञूं था त सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो 4-3 जो आहे। हुकूमत सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच जो फ़ैसिलो क़बूल नाहे कयो। चूंडुनि लाइ फंड्स ॾियण वारो मामिलो बि पार्लियामेंट में पेश कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट जो कमु पंचायत करणु न आहे, आइन ऐं कानून मूजिबि फ़ैसिला करणु आहे। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म जो चवणु आहे त इत्तेहादी पार्टियुनि में इत्तफ़ाक़ आहे त मुल्क में नवंबर या अक्टूबर में आम चूंडूं थियणु घुर्जनि। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ गुलाम रसूल कुंबर।